नेकी जी दावत मां 52 मदनी गुल। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नेकी जी दावत मां 52 मदनी गुल। दुरूद शरीफ जी फज़ीलत। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जा कुछ सयाह याने सैर करण वारा मलाइका आहिनि। जॾहिं उहे ज़िक्र जी महफ़िल वटां गुज़रंदा आहिनि त हिक ॿिए खे चवंदा आहिनि, हिते वेहो। जॾहिं ज़ाकिरीन याने ज़िक्र करण वारा दुआ घुरंदा आहिनि त मलाइका उन्हनि जी दुआ ते आमीन याने ईअं ई थिए चवंदा आहिनि। जॾहिं उहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिलींदा आहिनि त उहे मलाइका बि उन्हनि सां मिली करे दुरूद मोकिलींदा आहिनि एसि ताईं जो उहे मुंतशिर याने हेॾां होॾां थी वेंदा आहिनि। पोइ मलाइका हिक ॿिए खे चवंदा आहिनि त हिननि ख़ुशि नसीबनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जो इहे मग़फ़िरत सां वापसि वञी रहिया आहिनि। जमाउल जवामे 125/3 हदीस 77-50। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व बारक वसल्लम। नंबर 1, इल्म दीन सिखण ऐं सेखारण जी फज़ीलत। अल्लाह पाक हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम ॾांहुं वही फरमाई, भलाई जूं ॻाल्हियूं पाण बि सिखो ऐं ॿियनि खे बि सेखारियो। मां भलाई सिखण वारे ऐं सेखारण वारे जे क़ब्रुनि खे रोशन फरमाईंदुसि त जीअं उन्हनि खे कंहिं क़िस्म जी वहशत न थिए। हिलियतुल औलिया जिल्द 6 सफ़ो 5 रक़म 76-22। नंबर 2, नेकी जी दावत ॾियण ऐं बुराई खां मना करण जी फज़ीलत। बारगाह खुदावंदी में हिकु भेरो हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, या अल्लाह पाक, जेको पंहिंजे भाउ खे नेकी जो हुकुम करे ऐं बुराई खां रोके उन जी जज़ा छा आहे? अल्लाह पाक इरशाद फरमायो, मां उन जे हर कलमे जे बदिले हिकु साल जी इबादत जो सवाबु लिखंदो आहियां ऐं उन खे जहन्नम जी सज़ा ॾियण में मूंखे हया ईंदी आहे। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 48। नंबर 3, मस्जिद आबाद करण जे फ़ज़ाइल ते मुश्तमिल 3 फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 1, बेशक अल्लाह पाक जे घरनि खे आबाद करण वारा ई अल्लाह वारा आहिनि। मुअज्जमुल औसत जिल्द 2 सफ़ो 58 हदीस 52-02। नंबर 2, जेको मस्जिद सां महबत कंदो आहे अल्लाह पाक उन खे पंहिंजो महबूब बणाईंदो आहे। ईज़न जिल्द 4 सफ़ो 400 हदीस 63-83। नंबर 3, जॾहिं को बानो ज़िक्र या नमाज़ जे लाइ मस्जिद खे ठिकाणो बणाईंदो आहे त अल्लाह पाक उन जे तरफ़ रहमत जी नज़र फरमाईंदो आहे। जीअं जॾहिं को ग़ाइब याने गुम थी वियल वापसि मोटी ईंदो आहे त उन जा घर वारा उन खां ख़ुशि थींदा आहिनि। इब्न माजा जिल्द 1 सफ़ो 438 हदीस 800। नंबर 4, पंजनि सां महबत ऐं पंजनि खे विसारणु। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी उम्मत ते उहो ज़मानो जल्द ईंदो जो उहे पंजनि सां महबत रखंदा ऐं पंज खे विसारे छॾींदा। 1, दुनिया सां महबत रखंदा, आख़िरत खे विसारे छॾींदा। 2, माल सां महबत रखंदा ऐं हिसाब खे विसारे छॾींदा। 3, मख़लूक़ सां महबत रखंदा, ख़ालिक़ खे विसारे छॾींदा। 4, गुनाहनि सां महबत रखंदा ऐं तौबह खे विसारे छॾींदा। 5, महलात सां महबत रखंदा ऐं क़ब्रिस्तान खे विसारे छॾींदा। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 34। नंबर 5, पंजनि सां महबत। अल्लाह पाक जे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह पाक इन ई अमल खे क़बूल नाहे कंदो जंहिंमें राई जे दाणे बराबरि बि रिया याने ॾेखा हुजे। अत-तरग़ीब व तरहीब जिल्द 1 सफ़ो 36 हदीस 27। नंबर 6, बातिन जी इस्लाह। अल्लाह पाक जे प्यारे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, जेको पंहिंजे बातिन जी इस्लाह कंदो त अल्लाह पाक उन जे ज़ाहिर जी बि इस्लाह फरमाईंदो। अल जामिउ सग़ीर लिस्सुयूती सफ़ो 508 हदीस 83-39। नंबर 7, नापसंदीदा कमनि खां बचो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेके कम माण्हुनि जे साम्हूं करणु नापसंद कंदा आहियो उहे अकेलाई में बि न कंदा कयो। अज-जामिउ सग़ीर लिस्सुयूती सफ़ो 487 हदीस 79-73। नंबर 8, झगड़ो न कयो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको हक़ ते हुजण बावजूद झेड़ो न करे, मां उन जे लाइ जन्नत जे अंदरे किनारे में हिकु घर जो ज़ामिन आहियां। सुनन अबी दाऊद जिल्द 4 सफ़ो 332 अल हदीस 4800। नंबर 9, सभिनी खां सुठो केरु? बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अर्ज़ु कयो वियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हुनि में सभिनी खां सुठो केरु आहे? फरमायाऊं,
माण्हुनि में सभिनी खां सुठो उहो शख़्स आहे जेको कसरत सां क़ुरान करीम जी तिलावत करे, वधीक मुत्तक़ी हुजे, सभिनी खां वधीक नेकी जो हुकुम ॾियण वारो ऐं बुराई खां मना करण वारो हुजे ऐं सभ खां वधीक सिले रहमी याने रिश्तेदारनि सां सुठो बर्ताव करण वारो हुजे। मुस्नद इमाम अहमद जिल्द 10 सफ़ो 402 हदीस 27504। नंबर 10 तिलावत क़ुरान जी फ़ज़ीलत। असांजे प्यारे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾींहुं क़ुरान पढ़ण वारो ईंदो त क़ुरान अर्ज़ु कंदो, या रब हिन खे हुल्ला याने जन्नती लिबास पाराए, त हिन खे करामत जो हुल्लो याने बुज़ुर्गी वारो जन्नती लिबास पारायो वेंदो। वरी क़ुरान अर्ज़ु कंदो, या रब इन में इज़ाफ़ो फरमाए, त उन खे करामत जो ताज पारायो वेंदो। वरी क़ुरान अर्ज़ु कंदो, या रब इन सां राज़ी थी वञ, त अल्लाह पाक इन सां राज़ी थी वेंदो। वरी क़ुरान पढ़ण वारे खे चयो वेंदो, क़ुरान पढ़ंदो वञ ऐं जन्नत जा दर्जा तय कंदो वञ, ऐं हर आयत ते उन खे हिकु नेमत ॾिनी वेंदी। तिरमिज़ी जिल्द 4 सफ़ो 419 हदीस 2924। नंबर 11 रोज़ी में बरकत जो वज़ीफ़ो। अल्लाह पाक जे सचे नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंखे इहो पसंदि हुजे त उन जी उमिरि में इज़ाफ़ो कयो वञे त उन खे घुरिजे त पंहिंजे वालिदैन सां सुठो वर्ताव करे ऐं पंहिंजे रिश्तेदारनि सां सिले रहमी सुठो सुलूक कंदो करे। अत-तरग़ीब व-तरहीब जिल्द 3 सफ़ो 217। नंबर 12 चङी सोच जी बरकत। मुस्तफ़ा जाने रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हुस्न ज़न्न मिन हुस्निल इबादत, याने हुस्न ज़न उम्दा इबादत आहे। अबू दाऊद जिल्द 4 सफ़ो 388 हदीस 4993। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह हिन हदीस शरीफ़ जा मुख़्तलिफ़ मतिलब बयान कंदे लिखनि था, याने मुसलमाननि खां सुठो गुमान करणु, उन्हनि ते बदगुमानी न करणु, हीअ बि सुठी इबादतुनि मां हिकु इबादत आहे। मिरातुल मनाजी जिल्द 6 सफ़ो 621। नंबर 13 जन्नती महल हासिल करण जो तरीक़ो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंखे ही पसंदि हुजे त उन जे लाइ जन्नत में महल बणायो वञे ऐं उन जा दर्जात बुलंद कया वञनि। उन खे खपे त जेको उन ते ज़ुल्म करे ही उन खे मुआफ़ करे, ऐं जेको इन खे महरूम करे ही उन खे अता करे, ऐं जेको उन सां क़ते तालुक़ करे ही उन सां नातो याने ताल्लुक़ जोड़े। अल मुस्तदरिक लिल हाकिम जिल्द 3 सफ़ो 12 हदीस 3215। नंबर 14 कारोबार में कूड़ी क़स्म जो नुक़सान। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सच्चे मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कूड़े क़स्म सां माल त विकामजी वेंदो आहे ऐं बरकत ख़त्म थी वेंदी आहे। कंज़ुल उम्माल जिल्द 16 सफ़ो 297 हदीस 46376। हिकु ॿी जॻह ते फरमायो, क़सम सामान विकिणाइण वारो आहे ऐं बरकत मिटाइण वारो आहे। सही बुख़ारी जिल्द 2 सफ़ो 15 हदीस 2087। नंबर 15 तिलावत जे दौरान रोअण जी फ़ज़ीलत। रसूल करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आलीशान आहे, क़ुरान पाक जी तिलावत कंदे रो, ऐं जेकॾहिं रोई न सघो त रोअण जहिड़ी शिकिल बणायो। इब्न माजा 129/2 हदीस 1337। नंबर 16 दौरान सफ़र ज़िक्रुल्लाह करण वारे जी शान। अल्लाह पाक जे सच्चे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स सफ़र जे दौरान अल्लाह पाक जे तरफ़ तवजो रखे ऐं उन जे ज़िक्र में मशगूल रहे, उन जे लाइ हिकु मुहाफ़िज़ याने हिफ़ाज़त करण वारो फ़रिश्तो मुक़ररु थी वेंदो आहे। ऐं जेको बेहूदा शेरो शाइरी या फुज़ूल ॻाल्हियुनि में मसरूफ़ रहे त उन जे पोयां हिकु शैतान लॻी वेंदो आहे। अल मुअज्जमुल कबीर जिल्द 17 सफ़ो 324 हदीस 895। नंबर 17 मुस्कुराए मिलण जी फ़ज़ीलत। पंहिंजे दीनी भाउ सां मुस्कुराए मिलणु तव्हां जे लाइ सदको आहे ऐं नेकी जी दावत ॾियणु ऐं बुराई खां मना करणु सदको आहे। सुनन तिरमिज़ी जिल्द 3 सफ़ो 384 हदीस 1963। नंबर 18 टहक न लॻाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल क़हक़हतु मिनश शैतान वत्तबस्सुमु मिनल्लाह, याने कहकहो याने टहक ॾियणु शैतान जे तरफ़ां आहे ऐं मुस्कुराइणु अल्लाह पाक जे तरफ़ां आहे। मुअज्जम सग़ीर लित्तबरानी जिल्द 2 सफ़ो 104 हदीस 1053। नंबर 19 नजात जा तरीक़ा। हज़रत उक़बा बिन आमिर रज़ियल्लाहु अन्हु अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नजात छा आहे? फरमायाऊं, 1
पंहिंजी ज़बान खे रोके रखो, याने पंहिंजी ज़बान उते खोलियो जिते फ़ाइदो थिए, नुक़सान न थिए। ऐं ॿ, तव्हांजो घर तव्हांखे किफ़ायत करे, याने बिला ज़रूरत ॿाहिरि न निकिरो। ऐं टे, गुनाहनि ते रोअण इख़्तियार कयो। तिरमिज़ी जिल्द 4 सफ़ो 182 हदीस 24-14। नंबर 20, मुसलमान जो ऐब लिकाइण जो सवाब। अल्लाह पाक जे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको पंहिंजे मुसलमान भाउ जी ऐब पोशी करे, अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं उन जी ऐब पोशी फरमाईंदो। ऐं जेको पंहिंजे मुसलमान भाउ जो ऐब ज़ाहिर कंदो, अल्लाह पाक उन जो ऐब ज़ाहिर कंदो एसिताईं जो उनखे उन जे घर में रुसवा करे छॾींदो। इब्ने माजा जिल्द 3 सफ़ो 219 हदीस 25-46। नंबर 21, मुसलमान भाउ जी तकलीफ़ दूर करण जो सवाब। अल्लाह पाक जे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको कंहिं मुसलमान जी तकलीफ़ परे करे, अल्लाह पाक क़यामत जे तकलीफ़ुनि मां उन जूं तकलीफ़ूं परे फरमाईंदो। ऐं जेको मुसलमान जी ऐब पोशी करे त ख़ुदाए सत्तार क़यामत जे ॾींहुं उन जी ऐब पोशी फरमाईंदो। मुस्लिम सफ़ो 1069 हदीस 65-78। नंबर 22, ऐब लिकायो जन्नत में वञो। अल्लाह पाक जे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स पंहिंजे भाउ जो ऐब ॾिसी उन जी पर्दा पोशी करे त उहो जन्नत में दाख़िल कयो वेंदो। मुस्नद अब्दे बिन हमीद सफ़ो 279 हदीस 398। नंबर 23, ख़ौफ़े ख़ुदा में रोअण जी फ़ज़ीलत। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं मोमिन जी अखियुनि मां अल्लाह पाक जे ख़ौफ़ सबबि लुड़क निकिरंदा आहिनि, जेतोणीक मख जे मथे बराबरि हुजनि, पोइ उहे लुड़क उन जे चहिरे जे ज़ाहिरी हिसे ताईं पहुचनि त अल्लाह पाक उन खे जहन्नम ते हराम करे छॾींदो आहे। शाबल ईमान 1 सफ़ो 490 हदीस 802। नंबर 24, फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिते बि हुजो अल्लाह पाक खां डिॼंदा रहो ऐं गुनाह खां बाद नेकी कंदा कयो, जो उहा नेकी उन गुनाह खे मिटाए छॾींदी, ऐं माण्हुनि सां हुस्न अख़लाक़ सां पेश अचो। तिरमिज़ी 397/3 हदीस 19-94। नंबर 25, दीनदार औरत सां निकाह जी तरग़ीब। फरमाने आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, औरत सां निकाह 4 ॻाल्हियुनि जे करे कयो वेंदो आहे, याने निकाह में उन जो लिहाज़ कयो वेंदो आहे। 1, माल, 2, हसब, 3, जमाल, ऐं 4, दीन ऐं तूं दीन वारीअ खे तरजीह ॾे। बुख़ारी जिल्द 3 सफ़ो 429 हदीस 95। नंबर 26, पंहिंजे मरहूमनि खे ईसाले सवाब कयो। मुर्दे जो हाल क़ब्र में ॿुॾण वारे इंसान जीअं आहे, जो उहो शिद्दत सां इंतज़ारु कंदो आहे त पीउ, माउ या भाउ या कंहिं दोस्त जी दुआ उन खे पहुचे, ऐं जॾहिं कंहिंजी दुआ उन खे पहुचंदी आहे त उन जे वेझो उहा दुनिया व माफ़ी हा, याने दुनिया ऐं उन में जेको कुझु आहे इन खां बहितर हूंदी आहे। अल्लाह पाक क़ब्रनि वारनि खे उन जे ज़िंदा वास्तेदारनि जे तरफ़ां हदियो कयल सवाब जबलनि जे मानंद अता फरमाईंदो आहे। ज़िंदा माण्हुनि जो हदियो मुर्दनि जे लाइ दुआए मग़फ़िरत करणु आहे। शाबल ईमान जिल्द 6 सफ़ो 203 हदीस 7905। नंबर 27, निकाह जी बरकत। जॾहिं तव्हां मां को निकाह कंदो आहे त शैतान चवंदो आहे, हाय अफ़सोस, इब्ने आदम मूंखां पंहिंजो 2/3 दीन बचाए वरितो। अल फिरदौस बिमासूरुल ख़िताब 309/1 हदीस 12-22। नंबर 28, गुनाह खां मना न करण जो नुक़सान। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल्लाह जो कसम, तव्हां ज़रूर नेकी जो हुकुम ॾींदा रहो ऐं गुनाहनि खां मना कंदा रहो, ऐं ज़ालिम खे ज़ुल्म खां रोकींदा रहो, ऐं उन खे हक़ ॻाल्हि ॾांहुं छिके आणींदा रहो, न त अल्लाह पाक तव्हां जूं दिलियूं बि ख़ल्त याने नाफ़रमानी जे नहुसत सां इन्हनि जहिड़ियूं करे छॾींदो, ऐं तव्हां ते बि लानत फरमाईंदो जीअं उन्हनि ते लानत फरमाई। अबू दाऊद जिल्द 4 सफ़ो 162 हदीस 43-36। नंबर 29, वुज़ू खां पोइ सूरतुल क़द्र पढ़ण जी फ़ज़ीलत। हदीस मुबारक में आहे, जेको वुज़ू खां पोइ हिकु भेरो सूरह क़द्र पढ़ंदो त उहो सिद्दीक़नि मां आहे, ऐं जेको 2 भेरा पढ़ंदो त उहो शहीदनि में शुमार कयो वेंदो।
ऐं जेको 3 भेरा पढ़ंदो त अल्लाह पाक महशर जे मैदान में उनखे पंहिंजे नबीअनि सां गॾु रखंदो। जमाउल जवामे जिल्द 7 सफ़ो 251 हदीस 22-8-17। नंबर 30 माल वधीक हिसाब बि वधीक। फरमाने हज़रत अब्दुल्ला बिन उमैर रहमतुल्लाह अलैह जेतिरो वधीक माल हूंदो ओतिरो हिसाब वधीक थींदो। नंबर 31 माण्हुनि खे नफ़ो पुॼाइणु। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मोमिन सां उल्फत कई वेंदी आहे ऐं उन शख़्स में का भलाई नाहे जेको न कंहिं सां उल्फत यानी महबत रखे, न उन सां उल्फत कई वञे, ऐं माण्हुनि मां बहितर उहो आहे जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाए। शाबल ईमान जिल्द 6 सफ़ो 117 हदीस 76-58। नंबर 32 सुठी ज़िंदगी गुज़ारणी आहे त नेकी जी दावत ॾियो। मुसलमाननि जा पहिरियां ख़लीफ़ा हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, ए इंसानो भलाई जो हुकुम ॾियो, बुराई खां मना कयो, तव्हांजी ज़िंदगी ख़ैर सां गुज़रंदी। तफ़सीर कबीर 316/3 नेकी जी दावत सफ़ो 31। नंबर 33 चङाई ऐं बुराई में फ़र्क़ु कयो। मुसलमाननि जे चोथें ख़लीफ़े हज़रत मौलाए काइनात अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, जेका दिलि भलाई खे भलाई न सम्झे ऐं बुराई खे बुराई न सम्झे त उन दिलि जे मथे वारे हिसे खे ईअं हेठि कयो वेंदो जीअं थेली खे उबतो कयो वेंदो आहे ऐं पोइ थेली जे अंदर वारियूं शयूं विकिरजी वेंदियूं आहिनि। मुसनफ़ इब्न अबी शैबा जिल्द 8 सफ़ो 667 रक़म 124-125 नेकी जी दावत किताब सफ़ो 31। नंबर 34 अल्लाह पाक जे बारगाह में रोवंदे हाज़िरी। मुसलमाननि जे चोथे ख़लीफ़े हज़रत मौलाए काइनात अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, जॾहिं तव्हां मां कंहिंखे ख़ौफ़ ख़ुदा सबबु रोवणु अचे त उहो लुड़कनि खे कपिड़े सां न उगे बल्कि रुख़सारनि याने गलनि ते वहण ॾे, छो त उहो इन ई हालत में रब ताला जी बारगाह में हाज़िर थींदो। शाबल ईमान जिल्द 1 सफ़ो 493 हदीस 808। नंबर 35 हिकु सोन जा सिक्का सदको करण खां बहितर। हज़रत अब्दुल्ला बिन अमरो बिन आस रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, अल्लाह पाक जे ख़ौफ़ मां लुड़क जो हिकु क़तरो वहण मुंहिंजे वेझो 1000 दीनार सदको करण खां बहितर आहे। शाबल ईमान जिल्द 1 सफ़ो 502 हदीस 842। नंबर 36 ख़ौफ़ ख़ुदा में वहण वारनि ॻोढ़नि जी बरकत। ताबई बुज़ुर्ग हज़रत मोहम्मद बिन मुनकदिर रहमतुल्लाह अलैह जॾहिं रोईंदा हुआ त पंहिंजे चेहरे ऐं ॾाढ़ी ते ॻोढ़ा मले छॾींदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ त मूंखे ख़बर पई आहे त बाहि उन जॻह खे न साड़ींदी जिते ख़ौफ़ ख़ुदा सबबु निकिरण वारा ॻोढ़ा लॻा हुजनि। इह्याउल उलूम जिल्द 4 सफ़ो 201। नंबर 37 चोरी ऐं शराब नोशी वग़ैरह जो अज़ाब। ताबई बुज़ुर्ग हज़रत मकहूल दिमश्की रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जॾहिं कंहिंखे रोईंदो ॾिसो त तव्हां बि रोई पओ ऐं उनखे रियाकार न सम्झो। मूं हिकु भेरे कंहिं रोअण वारे शख़्स खे रियाकार तसवुरु कयो त 1 साल ताईं रोअण खां महरूम रहियुमि। तंबीहुल मुख़्तरीन सफ़ो 107। नंबर 38 चोरी ऐं शराब नोशी जो अज़ाब। ताबई बुज़ुर्ग हज़रत मसरूक़ रहमतुल्लाह अलैह खां रिवायत आहे, जेको शख़्स चोरी या शराब खोरी या ज़िना में मुब्तला थी मरंदो आहे उन ते 2 नांग मुक़ररु कया वेंदा आहिनि जेके उन जो गोश्त पटे करे खाईंदा रहंदा आहिनि। मौसूआ इमाम इब्न अबी दुनिया जिल्द 5 सफ़ो 474 रक़म 257 किताब नेकी जी दावत सफ़ो 57। नंबर 39 चोरी ऐं शराब नोशी जो अज़ाब। हज़रत अब्दुल्ला बिन माक़िल रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, असां सां बयानु कयो वेंदो हो त अल मस्जिदु हिस्नुन हसीनुम मिनश शैतान, याने मस्जिद शैतान खां बचण जो हिकु मज़बूत क़लओ आहे। मुसन्निफ़ इब्न अबी शैबा जिल्द 8 सफ़ो 172 किताब नेकी जी दावत सफ़ो 28। 40 मौत जी तकलीफ़। हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह लिखनि था, मौत दुनिया ऐं आख़िरत जी होलनाकियुनि मां सभ खां वधीक होलनाक आहे। ही आरनि जे चीरण खां, क़ैंचुनि जे कटण खां, देगिड़ुनि जे उॿारण खां वधीक आहे। जेकॾहिं मुर्दो ज़िंदा थी करे मौत जूं सख़्तियूं माण्हुनि खे ॿुधाए छॾे त उन्हनि जो आयश ऐं निंड सभु कुझु ख़तमु थी वेंदो। शरह सुदूर सफ़ो 33 किताब नेकी जी दावत सफ़ो 349। नंबर 41 तिली जी बीमारी खां हिफ़ाज़त जो नुस्ख़ो।
इमाम इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जेको शख़्स हमेशा जूता पाइण वक़्तु साॼे पेर खां ऐं लाहिण वक़्तु खाॿे पेर खां इब्तिदा करे, उहो तिरी जे बीमारीअ खां महफ़ूज़ रहंदो। हयातुल हैवान जिल्द 2 सफ़ो 289। नंबर 42, हराम ॾिसण जो गुनाह। हज़रत इमाम मोहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह नक़ल फरमाइनि था, जेको पंहिंजे अखियुनि खे हराम नज़र सां भरींदो, क़यामत जे ॾींहुं उन जे अखियुनि में बाहि भरी वेंदी। मकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 10, किताब नेकी जी दावत सफ़ो 315। 43, दुनियावी लज़्ज़तुनि मां फ़ाइदो खणण जो नुक़सान। हज़रत इमाम मोहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह जिन फरमायो, अल्लाह पाक जे नेमतुनि सां लुत्फ़ अंदोज़ थियणु गुनाह नाहे, पर इन खां सुवाल ज़रूरु थींदो, ऐं जंहिंखां हिसाब में पुछा ॻाछा थी त उहो हलाक थी वेंदो। ऐं जेको माण्हू दुनिया में मुबाह जाइज़ शयुनि खे इस्तेमालु कंदो आहे, जेतोणीकि उन खे क़यामत में उन ते अज़ाब न थींदो, पर उन ई मिक़दार में आख़िरत जूं नेमतूं घटि थी वेंदियूं। गौर त कयो, केॾी न वॾे नुक़सान जी ॻाल्हि आहे जो इंसान फ़ानी नेमतुनि जे हुसूल में तमामु जल्दी कंदो आहे ऐं उन जे बदिले में उख़रवी नेमतुनि जी घटिताई सबबु नुक़सान खणंदो। इहयाउल उलूम जिल्द 5 सफ़ो 98। नंबर 44, सभई मुसलमान नेकी जी दावत ॾियनि। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह लिखनि था, सभई मुसलमान मुबल्लिग़ आहिनि। सभिनी ते फ़र्ज़ आहे त माण्हुनि खे चङी ॻाल्हियुनि जो हुकुम ॾियनि ऐं बुरियुनि ॻाल्हियुनि खां रोकनि। तफ़सीर नईमी 72/4, किताब नेकी जी दावत सफ़ो 30। नंबर 45, सिर्फ़ ख़ुदा खां डिॼो। हिलियतुल औलिया में रिवायत आहे, जॾहिं इंसान क़ब्र में दाख़िल थींदो आहे त उन खे डिॼारण जे लाइ उहे तमामु शयूं अची वेंदियूं आहिनि जिन खां हू दुनिया में डिॼंदो हो ऐं अल्लाह पाक खां न डिॼंदो हो। हिलियतुल औलिया जिल्द 10 सफ़ो 12 रक़म 14-3-18। नंबर 46, वालिदैन जी नाफ़रमानी जो अंजाम। मनक़ूल आहे, जॾहिं वालिदैन जी नाफ़रमानी खे दफ़न कयो वेंदो आहे त क़ब्र उन खे दॿाईंदी आहे एसि ताईं जो उन जूं पासराटियूं टुटी करे हिक ॿिए में मिली वेंदियूं आहिनि। अज़वाजिर अनिक़्तराफ़िल कबाइर 140/2। नंबर 47, अल्लाह पाक जी नेमत। हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जेको सिर्फ़ खाइण पीअण ऐं लिबास ई अल्लाह पाक जी नेमत सम्झे त यक़ीनन उन जो इल्मु घटि आहे। अल-ज़ुहद इब्न मुबारक सफ़ो 134 रक़म 397। नंबर 48, बसरा जे हर घिटी मां तिलावत जो आवाज़ ईंदो हो। इमाम मोहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखनि था, कंहिं ज़माने में बसरा जी हर घिटी मां ज़िक्रुल्लाह ऐं तिलावत क़ुरान करीम जो आवाज़ ईंदो हो ऐं इन ई तरह माण्हुनि खे ज़िक्र ऐं अज़कार जी रग़बत मिलंदी हुई। कीमियाए सआदत जिल्द 2 सफ़ो 692। नंबर 49, जेको थियणो आहे उहो ज़रूरु थींदो। हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आलीशान आहे, जेकॾहिं तव्हां मां को शख़्स अहिड़े सख़्त चट्टान याने वॾे पत्थर में को अमल करे जंहिंजो न को दरवाज़ो हुजे ऐं न ई रोशनदान, तॾहिं बि उन जो अमल ज़ाहिर थी वेंदो ऐं जेको थियणो आहे उहो थी ई रहंदो। मुस्नद इमाम अहमद बिन हम्बल जिल्द 4 सफ़ो 75 हदीस 11/230। नंबर 50, चङनि जे नक़ल बि चङी हूंदी आहे। सुठियुनि नियतुनि सां अल्लाह वारनि जी नक़ल में बि यक़ीनन बरकत ई बरकत आहे। ऐं छो न हुजे, काइनात जे तमामु अल्लाह वारनि जे सरदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने मुश्क बार आहे, अल बरकतु मअ अकाबिरिकुम, याने बरकत तव्हांजे बुज़ुर्गनि सां गॾु आहे। मुअजमुल औसत जिल्द 6 सफ़ो 342 हदीस 99-91। नंबर 51, हुन अमाल नामे खे उछलाए छॾियो। हज़रत अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, रिवायत में आयो आहे, जॾहिं मलाइक ॿारनि जे अमाल नामनि खे आसमाननि ते वठी वेंदा आहिनि ऐं दरबारे इलाही में पेश कंदा आहिनि त अल्लाह पाक फरमाईंदो आहे,
अलक़ी तिल्क सहीफ़त, अलक़ी तिल्क सहीफ़त याने इन ई आमाल नामे खे उछलायो, इन ई आमाल नामे खे उछलाए छॾियो। मलाइक ही ॿुधी अर्ज़ु कंदा, या अल्लाह, तुंहिंजे हिन बाने जेके नेक अमल कया आहिनि इन्हनि खे असां ॾिसी ऐं ॿुधी करे लिखियो आहे। अल्लाह पाक इरशाद फरमाईंदो आहे त लम युरिद वजही, याने इन बाने इन्हनि अमलनि सां मुंहिंजी रिज़ा जी नियत न कई हुई। अशियतुल मअलमात जिल्द 1 सफ़ो 39। नंबर 52, जहन्नम में वठी वञण जो हुकुम थींदो। मनक़ूल आहे त क़यामत जे ॾींहुं हिकु शख़्स खे अल्लाह पाक जी बारगाह में बीहारियो वेंदो। अल्लाह पाक उनखे जहन्नम में वञण जो हुकुम फरमाईंदो। उहो अर्ज़ु कंदो, या अल्लाह पाक, मूंखे छो जहन्नम में मोकिलियो पियो वञे? इरशाद थींदो, नमाज़ुनि खे उन जो वक़्तु गुज़ारे करे पढ़णु ऐं मुंहिंजे नाले जा कूड़ा क़सम खणण जे करे। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 189, किताब नेकी जी दावत सफ़ो 169। तूबू इलल्लाह, अस्तगफिरुल्लाह, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।